गढ़ियासीन में ॻोठ माईखान शहर जे रहवासियुनि पारां पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे संदन नौजवान खे खंभे गुम करण जो इल्ज़ाम लगायो वियो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॻोठाणनि चयो त 10 ॾींहं अॻु उन्हनि जो भाउ ज़करिया पंहिंजे घरवारी सां गॾिजी गढ़ियासीन खां जेकबा शादीअ में शिरकत लाइ वियल हो। जीअं हू वापसि मोटियो हमायूं थाणे जे हद में पहुतो त शिकारपुर थाणे जी पुलिस जे SHO मुज़म्मिल सुमरे जी अॻुवाणी में खंभे खणी थाणे ते आंदो। संदसि आज़ादी एवज़ 10 लख रुपया रिश्वत वठण खां पोइ बि खेसि गुम करे छॾियो आहे। हुननि ख़दशो ज़ाहिर कयो आहे त पुलिस खेसि मुक़ाबले में माराए न छॾे। हुननि मुतालबो कयो त खेसि ज़ाहिर कयो वञे, जे मथसि को केस आहे त अदालत में पेश कयो वञे। मुंहिंजो भाउ अचे पियो जेकमा बार शादीअ ते वियल हुयो। इन जेको आहे त 12 साल थोरो शादी तो अचे पियो हमाउनि में वतई जेको आहे त हिते खणी आयो राति जो तक़रीबन 5 बजे शाम में वतई राति जो खणी आयुसि जेको आहे त हिते स्टोरगंज थाणे में खणी आयुसि। राति जो मां सां ॻाल्हायसि कि भाउ पंहिंजे सां ॻाल्हाए जेको आहे त 5 रुपया चए त मां तोखे पैसा ॻाल्हाए मैं हथ कढां। मां सर वियोमांसि हुते राति जो फ़ोन कई 2 वठी वियोमांसि चङा ॻोठ जो हुया 2 माण्हू वठी वियोमांसि हुते राति जो चई 5 रुपया ॻाल्हाए पर माण्हू वठी वञो। वियासीं सर हुन जेको आहे त 10 लख रुपया चया 10 लख रुपया जेको आहे त तव्हां मूंखे ॾियो तव्हांजो माण्हू मां जेको आहे त छॾियां थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।